नासरीन, न्यू कराची बिलाल कॉलोनी पुलिस गुझी इतला ते कार्रवाई कंदे सुजुकी चोरी कंदड़ स्ट्रीट क्रिमिनल गैंग जे 4 अहलकारन के गिरफ्तार करे वरतो आहे। उन हवाले से तफसील बुधाइण लाइ असा टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची में SS न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खास खेली। जी नबी बख्श, आगाह कजो। जी बिल्कुल, जो सो न्यू कराची बिलाल कॉलोनी थाने की जो पुलिस है उन इंतहाई संगीन डोहन में जो मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि खिलाफ़ CCTV फुटेज की मदद से कार्रवाई कंदे 4 डोहारिन जैमें कासिम और फुकालू, अमर उर्फ लट्टू, एहसान उर्फ पतलू और बाबू के गिरफ्तार करे वरतो है। जॾहिं त गिरफ्तार जो जवाबदार आहिनि उन्हनि जे कब्ज़े में 4 अदद 30 बोर जा पिस्टोल, 2 चोरी थियल मोटरसाइकिलूं ऐं उन में 1 अल्टो कार, 20 खां वधीक मोबाइल फ़ोन, चोरी थियल पर्स ऐं ॿियो सामान जेको आहे पिणु हथ करे वरितो आहे। उन हवाले सां बिलाल कॉलोनी थाणे जी पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि जो गुरू जेको आहे उहो न्यू कराची ज़िले सेंट्रल जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में मुसलसल जेके आहिनि उहो कार्रवाई करे रहियो हो ऐं पुलिस खे जेको आहे इंतहाई घुरिबल हुयो। जंहिं त गिरफ़्तार जेके जवाबदार आहिनि उन्हनि खिलाफ़ बिलाल कानून थाणे ते जेको आहे सो केस दाख़िल करे वधीक जेका आहे उहा जांच शुरू कई वई आहे। जी।